अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार आम है मारवी थी सबका पेरी शामिल करना सी हेडलाइंस। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सबका पेरा शामिल कनासी हिन वक्त जो हेडलाइंस। मरी में बर्फबारी ऐं हुकूमत की नाक़िस रिथाबंदी इंसानी साने के जन्म ॾिनो। हज़ारे सयाह बर्फबारी में फासी पिया। बर्फबारी में फाथल केतिराई ख़ानदान गाॾियुनि में फोत थियण जा इतला। लखे सयाहनि जो हज़ारे गाॾियूं फासी पियूं। मक़ामी माण्हुनि वॾे पैमाने ते फोतगियुनि जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। हुकूमत 21 फोतगियुनि जी तस्दीक करे छॾी। शदीद बर्फबारी सबब बंद गाड़ियुनि में हीटिंग सिस्टम सबब भरजण सबब गाड़ियुनि मथां वण किरण सबब फोतगियुनि जा इतला। फाथल माण्हुनि जी मदद लाइ फौज जा 5 पुलिस घुराया विया। सयाहनि जो चवणु आहे त ॿारनि जो खीर ऐं दवाऊं ख़तम थी वियूं आहिनि। हुकूमत मदद करे। वज़ीर आज़म पलो छंडी मरीज़ थाने में ज़िम्मेवार माण्हुनि खे करार ॾेई छॾियो। ट्विटर ते जारी बयान में वज़ीर आज़म चयो आहे त गैर मामूली बर्फबारी ऐं मौसमी हालतूं मालूम करण खां सवाइ माण्हू मरी जो रुख कयो। सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ ज़िले इंतज़ामिया तयार न हुई। संदसि चवणु आहे त हुन वाक़े जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ सख़्त क़ाइदा ऐं ज़ाब्ता जोड़िया वेंदा। मरी में सैर लाइ वियल इस्लामाबाद जे हिकु ख़ानदान जा 7 माण्हू फोत। ज़रियनि मूजिब इस्लामाबाद जे एसआई नवीद इक़बाल जो कुटुंब सैर लाइ मरी वियो ऐं शदीद बर्फबारी में फासी पियो। ख़ानदान जे माण्हुनि खे गाॾी में राति गुज़ारणी पइजी वई ऐं गाॾी में पारे जे फसट न सहंदे समूरा घर भाती फोत थी विया। फौजी जथा सिविल इंतजामिया सां गॾिजी इमदादी कार्रवाईअ में रुधल आहिनि। ISPR चयो आहे त मरकज़ी शाहराहनि खे खोलण लाइ आर्मी इंजीनियरिंग टीम पहुतल आहे। ट्रैफिक में फाथल माण्हुनि खे खाद खुराक जो सामान ॾिनो पियो वञे। फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ जायुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। 19 के दरमियान अमवात हुई है गाड़ियों के अंदर। सयाह मरी की तरफ गए जिससे कि एक बहुत बड़ा बहरान पैदा हुआ। पाक फौज के भी 5 पैदल जो प्लाटून है वो मंगवाई गई हैं और हंगामी बुनियादों पर हमने FC और रेंजर्स को भी तलब कर लिया। कोई 1000 गाड़ियां अभी रात की फंसी हुई हैं। खुराक और कंबल ले जाने वाली गाड़ियों को मरी की तरफ जाने की इजाजत दे। गुज़िरियल ॾींहुं सुबुह मरी खे बंदि करणु घुरिजे हा। 2-3 कलाकनि में सभु क्लियर थी वेंदो। घर वज़ीर शेख रशीद दावा कंदे चयो आहे त हुन खां अॻु मरी में एतिरी रश न ॾिठी। मरी में हू हेलीकॉप्टर सर्विस शुरू करे रहिया आहिनि। 70 खां 80 सैकड़ो रस्ता क्लियर कया विया आहिनि। 700 गाॾियूं कढी वियूं आहिनि। लॻभॻि 200 गाॾियूं अञा फाथल आहिनि। गाॾियूं मरी खां पंजाब तरफ़ रवानियूं कयूं वियूं आहिनि। पंजाब सरकार मरी के आफत सटियल करार ॾेई छॾियो। हंगामी हालतूं लागू। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार मरी जी सूरत हाल इंतिहाई ख़राब थियण बैदि सरकारी रेस्ट हाउस में ऑफिसरनि खे सियाण लाइ खोलण ऐं रेस्क्यू जो कम तेज़ करण जो हुकुम ॾेई छॾियो। उस्मान बुज़दार इंतज़ामिया खे हिदायतूं जारी कंदे चयो आहे त पैदा थियल सूरत हाल में सियाहनि खे हर मुमकिन तरीक़े सां रिलीफ ॾिनो वेंदो। रेस्क्यू ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम जारी कंदे पंजाब जे वॾे वज़ीर चयो आहे त सियाहनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ समूरा वसीला कतब आंदा वञनि।
हुकूमत शहरिन का मथाए वारन इलाकन जो रुख न करण की अपील करे छी। ट्विटर ते जारी बयान में वफाकी वजीर फवाद चौधरी चयो त मरी ऐं ॿियनि मथाए वारन इलाइक़नि ॾांहुं माण्हुनि जो हिकु वॾो हुजूम रवां दवा आहे। लखे गाॾियूं उन पासे वञी रहियूं आहिनि। मक़ामी इंतज़ामिया पारां एतिरे वॾे तइदाद में माण्हुनि खे सहूलियतूं ॾियणु नामुमकिन आहे। जेकी माण्हू पंहिंजे घरनि में आहिनि उहे सेर जो मंसूबो कुझु ॾींहनि लाइ मुलतवी कनि। पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मरी में सियाहन की फौतगिन ते अफ़सोस जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मरी में अफ़सोसनाक साने ते सॼो मुल्क सोगवार आहे। बहितर हुजे हा त सियाहन खे मरी जी संगीन सूरतहाल खां आगाह कयो वञे हा त अहिड़ो हादसो पेश न अचे हा। हुन इंतज़ामिया खे अपील कई त सियाहन जी मदद लाइ फौरी कदम खया वञनि। मरी वाक़ियो इंतज़ामी नाअहली ऐं मुजरिमानी गफ़लत जो दर्दनाक वाक़ियो आहे। अपोजिशन लीडर ऐं मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत मरी बुनियाद में ट्रैफिक इंतजाम करण जे क़ाबिल बि नाहे। शहरिन खे महफ़ूज़ मक़ाम ते पहुचाइण जी कोशिश छो न कई वई? इंतज़ामिया किथे सुतल हुई? अॻुवाट इंतज़ाम छो न कया विया? सियाह एॾे वॾे अंग में वञी रहिया हुआ त हुकूमत खे छो ख़बर न हुई? हुकूमत में 1000 गाॾियुनि जे इंतज़ाम जी सलाहियत बि नाहे। ये हुकूमत आहे या अवाम जी कातिल? मरी में सियाहन जूं फौतियूं ॾाढींदड़ सानियो आहे। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त अॻुवाट वार्निंग खां सवाइ सियाहन खे दाख़िला जी इजाज़त ॾिनी वई। मतां वरी बर्फ़बारी में उथल माण्हुनि खे रेस्क्यू करण ऐं खुराक ऐं दवाऊं पहुचाइण बदिरां बेयारो मददगार छॾियो वियो। मरी जे अवाम खे गुज़ारिश आहे त पंहिंजी भेनरनि भाइरनि जी मदद कनि। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां मरी में सियाहन की फौतगिन ते दुख जो इज़हार। मुराद अली शाह चयो आहे त मरी में फाथल माण्हुनि खे कढण लाइ वॾी ऑपरेशन की ज़रूरत आहे। ऑपरेशन दौरान डॉक्टर्स ऐं नर्सिस की मदद की भी ज़रूरत आहे। अल्लाह पाक फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ फरमाए। तवानाई के सूबाई वजीर ऐं पीपुल्स पार्टी अगवान इम्तियाज शेख पारां मरी में इंसानी साने ऐं बर्फबारी में फाथल माण्हुनि जी फौतगिन ते अफ़सोस ज़ाहिर करे वफ़ाक़ी हुकूमत साने जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। हुकूमत खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। इम्तियाज शेख मरी ऐं गलियात वारे इलाइक़े में थियल फौतगियूं पंजाब सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार जी नाकाम रिथाबंदी जो नतीजो आहिनि। इंसानी साने जी ज़िम्मेवार वफ़ाक़ी हुकूमत फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾे। कोरोना के ललकारन बावजूद कारोबारी शरह में इजाफो थियो आहे। वजीर आजम इमरान खान ट्वीट कंदे चयो आहे त मईशत मजबूत थी रही आहे ऐं नौकरियुनि जा मौक़ा पैदा थी रहिया आहिनि। गुज़िरियल 9 महीननि दौरान रजिस्टर्ड कारोबार के नफ़े में 59% वाध थी। खेसि उम्मीद आहे त कारोबारी अदारा ऐं उन्हनि जा मालिक मुनाफ़े में पंहिंजी मुलाज़मनि खे भाईवार बणाईंदा। मुल्क में कोरोना सबब वधीक हिकु ॼणो फौत 1345 नवा केस ज़ाहिर। कोरोना वायरस जा केस ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। हुकूमत अवाम खे एहतियात करण जी अपील करे छॾी। नाज़िम जोखियो कत्ल केस में अहम अगबराई पुलिस हथमी चालान तैयार करे वरितो। नाज़िम जोखियो कत्ल केस जो हथमी चालान 10 जनवरी ते पेश कयो वेंदो। पुलिस जे तैयार कयल हथमी चालान ते कापी धुर ते टीवी हथ करे वरिती। मलीर कोर्ट में जवाबदारनि पारां ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी मुलतवी। फ़ैसिलो 10 जनवरी ते ॿुधायो वेंदो।
सीता रोड में सयाहती तकरार जो सबब बनल चौथे साल की शागिर्द यानी जो गोली लगल नाशत वार्ड नंबर 7 में डॉक्टर असमत जमील जो मर्द पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। डॉक्टर असमत के वालिद सीता रोड थाने के जवाबदार शमन सोलंकी ऐं सदस पुट फैज़ सोलंकी के खिलाफ केस दाखिल कराई दे जाना हो तो दुकानदार शमन सोलंकी सनस न्याणी के ब्लैकमेल करे अकाउंट जरिए पैसा वठंदो रहियो आहे ऐं जाली निकाहनामो ठाराए केस ज़ाल करे ब्लैकमेल कंदो रहियो। ऑस्ट्रेलिया के अगूणे कप्तान शेन वारन पाकिस्तान के अगूणे कप्तान सलीम मलिक ते रिश्वत ॾियण जो इल्ज़ाम मनी छॾियो। शेन वारन चयो आहे त सलीम मलिक 1994 में टेस्ट मैच में ख़राब कारकर्दगी ॾेखारण ते खेसि लखे डॉलर की रिश्वत की आंच कई। शेन वारन पंहिंजे डॉक्यूमेंट्री में दावा कई आहे त 1994 में कराची टेस्ट मैच की चौथे ॾींहुं सलीम मलिक साणस राब्तो कयो खेसि ऐं संदसि साथी टीम मए में स्टेप खां ॿाहिरि बाल कराइण ऐं विकेट न वठण ते $2 मिलियन ॾियण जी आंच कई हुई। नाज़रीन हेडलाइंस अवां ॾिठियूं वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।